असां का दौरा दौरी छोकिरी खणी आहे कल्ह जी राति मुंहिंजो मुड़ुसु पीउ जॾो आहे मूंखे ठीकु कोन हुयो। मूं राति वेठी हुई, पोइ दौरा दौरी इहो खणे विया। असांजो घोट बि सरकारी आहे। असां का दौरा दौरी करे खणे विया आहे। असीं उनजे घर वियासीं, चयो तव्हांखे अधु कलाकु तव्हांखे मोहलत आहे, मुंहिंजी ॿांह कढे ॾियो। असांखे इहो मसइलो थियो, कल्ह राति असांजी छोकिरी इन्हनि लिगारियुनि माना किडनेप कए ऐं खणी विया ऐं असां थाणे ते अची NC कटाईसीं त थाणे वारनि चयो बाबा तव्हांजो हाणे असां वेरीफाई करे छॾियो आहे पंहिंजे असांजे पोस्ट ते 10 मील मोरी ते। असां हींअर सिविल कोर्ट में आयासीं। सिविल कोर्ट में असां वियासीं त हीअ उते निकाह नामनि जी कापियूं खणी आयो हुयो। त मूं पुछो, मुंहिंजो त पोइ असांखां कहिड़ो इंसाफ़ु कयो आहे, तूं नाइंसाफ़ी करी पियो असांखां। मुंहिंजो तो वाइदो कयो त मूं तव्हांजे 4 कलाक 5 कलाक मां छोकिरी तव्हांखे ॾींदुसि। असांखे त ॾिनी बि कोन्हे ॾियण जी जाइ ते। हुननि खां पैसा वठी, हुननि खां ॻाल्हियूं करे, हुननि खां माना हराम पाई करे, असांखां ग़रीबनि खां इहो ज़ुल्म करे अॼु इहो कोर्ट में पेश थियो आहे। वरी सिविल जज खे उते ॾिनियूं कापियूं, त उहो कापियूं वरी वापसि वठी के मां रखां थो पाण वटां।